दुखे जण तीली जे उनवान सां लफ़्ज़नि में लुढ़कनि कतारूं ऐं वसकारे ॾींहं जे ओज ऐं मौज में प्यारे बाबा मोहम्मद साले बजीर जी जुदाई लुढ़क सुॾका ऐं सारूं ॻोठ मिहारी बजीर लॻ थर कोल भिटुनि खां रोशन अली बजीर जी लिखणी रुली वियल तमनाउनि जी उहा कथा आहे। ग़ुलाम रसूल भाउ जेका न रुॻो मूं अकेले वजूद जी ख़ुशियुनि मथां वार करे थी पर उन सां जुड़ियल हर रस्ते जे रंगीन दुनिया खे जंगनि जियां उजाड़े थी छॾे। जीअं शिकारनि जे हथनि में बंदूक जे फायर खां पोइ पखी फतकी बि वेंदा आहिनि, जीअं खिवणनि जे किरण खां पोइ पिणु माल ऐं माण्हू सेकंडनि में साह जो सॻो विञाए छॾींदा आहिनि। जीअं रोडनि मथे हादसनि में ज़ख़्मी वजूदनि जा भाउ के मलम पटी जे पॉइंट ताईं पहुचण न ॾींदा, जीअं झुरी बाज़ जे चंबनि में झपजण खां पोइ जेको झिरकियूं साह पसाह विञाए वेंदियूं आहिनि। इतबार कर ग़ुलाम रसूल भाउ अॼु उहे सभई तमनाऊं हसरतूं ऐं सभई ख़ुशियूं विञाए ख़ाली हथ सवाली जियां रुॻो सूरनि जूं सदाऊं था वठूं। हा सूरनि जूं सदाऊं ॾींदा था वठूं, तूं छा विछड़े बाबा जानी दिलि जे दुनिया उजड़ी वई। तूं छा विछड़े बाबा जानी दिलि जी दुनिया उजड़ी वई आहे। थर जे भोरियुनि भेटुनि ते आबाद के सखीअ जे आंचल उॾार जहिड़ो असांजो ॻोठ मिहारी बजीर जेको थरकोल खां कुझु किलोमीटरनि जे फ़ासिले ते आबाद आहे। उन में पलिजी वॾा थींदड़ असां 8 भाइर मोबी भाउ होतन बजीर, बादल शौकत अदा डॉक्टर असद अली ऐं हैदर नज़ीर अहमद मोहम्मद अली ऐं आऊं असां सभई सारे अली बनियुनि जो कसम खणी चऊं था त असांजो घर ॼण गुलशन हूंदो हो। असां सभु भाइर बाबा जे अखियुनि जो ठार हूंदा हुआसीं। हा यादि अथमि त वसकारे जी मुद में असां बाबा सां गॾु बि तस्वीरूं कढायूं हुयूं। उहे तस्वीरूं अॼु सिर्फ़ु यादूं ई बणिजी वियूं आहिनि। बाबा पहिरीं तारीख़ 5 महीनो 2021 अरबा जे शाम ते वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो। पहिरियां बसि हिननि सिटनि सां हो त कजान हिसाब आऊं त ॾोही आहियां, ॾींदुसि कीअं जवाबु हर हिकु ॾोह जो। बस अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे सदके मुंहिंजे बाबा खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए, आमीन।